सिंध टीवी नेटवर्क तरफां सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में सुजाग फोरम कंबर तरफां बुखारी हाल जे ऐवान ते मच कचहरी जो मैदान टुक जी रिलनि सां सजाए वरितो। मच कचहरी में वॾे अंग में माण्हुनि क़ौमी वेस ओढे शिरकत कई त तक़रीब में मशहूर सुगरन अली मोहम्मद बिरोही, गुलशेर मुगेरी डोर बेत वायूं ॿुधायूं त वेठलनि तरफां खूब दाद ॾिनो वियो। हदम ते आदम जे तामीर छल्ला गरीबन जी रत सो दिसी थो रंगेला अंबर में भला दस्त टपका पया हा गोले लेने गोढ़न जा वसकार थिया कदे मी हमारन ते शशकार थिया। मच कचहरी में सिंध जे मशहूर सूफी फनकार सैयद वजीर अली शाह पंहिंजे सुरीले मिठे आवाज़ में क़ौमी सूफी ऐं आरफाना कलामनि जा सुर विखड़िया। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारे पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारे। हर फर्द पांजी जेको आहे शऊर जी पंहिंजी तालीम जी पंहिंजे इल्म जी ऐं पंहिंजी सिंध जी वारसी करे थो। सिंधी माण्हुनि में जागृता पैदा कई आहे। सिंधी माण्हुनि खे तव्हां उत्साह पैदा कयो आहे सिंधी मीडिया जे थ्रू। इहे सिंध जा ॿेट आहिनि ऐं सिंध जूं ॿियूं मिल्कियतूं आहिनि, इहे बि सकाफ़त जो हिसो आहिनि। इहे हज़ारे सालनि खां तारीख़ जे कंहिं इलाइक़े ते सिंध जी सरज़मीन जो हिसो बणिया। कंबर वासी भी सकाफ़ती रंगनि में रंगिजी निर्वार थी विया आहिनि। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।